खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ आबपाशी खाते जे अमलदारनि जी नाअहली सबबि दानस्तर पंपिंग स्कीम जा 15 मां सिर्फ़ 2 मोटर कम जारी करे रहिया आहिनि, जेकी न हुजण बराबरि आहिनि। ॿिनि मोटरुनि जे हलण करे दानस्तर वाह में दरिया जे पाणी जी सख़्त खोट पैदा थी वई आहे। पाणीअ जी खोट हुजण जे करे दानस्तर वाह जा आबादगार सख़्त परेशान नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त जिन आबादगारनि सारनि जो बेजारो पोखियो आहे, उहो बेजारो पाणी न हुअण करे सुकी रहियो आहे, जंहिंजे नतीजे में दानस्तर वाह जो पाणी ज़रई इस्तेमाल लाइ न मिलण करे देह बाग यूसुफ ऐं उन जे आसपास में हज़ारे एकड़नि ते पोखियल सारियालो ऐं वणनि जो फ़सुलु पाणी न मिलण करे सुकी तबाह थी रहियो आहे, जंहिं करे मक़ामी मिसकीन आबादगारनि जा मथे ते हथ अची विया आहिनि ऐं हू फाकाकशीअ में मुब्तला थी रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु ॾुकर थियण जो ख़तरो पिणु वधी वियो आहे। जेकॾहिं देह बाग यूसुफ ऐं उन जे आसपास में सारियालो फ़सुलु ऐं वणनि जो फ़सुलु न थियो त पोइ ॾुकार पैदा थी वेंदो। देह बाग यूसुफ ऐं दानस्तर वाह जा बेयारो मददगार आबादगार कंहिं दर दाह ॾियनि, जॾहिं त दानस्तर वाह ते यूनियन काउंसिल जाफराबाद, यूनियन काउंसिल बूबक, यूनियन काउंसिल चन्ना ऐं यूनियन काउंसिल आराज़ीअ जे माण्हुनि जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। जॾहिं त मथियनि यूनियन काउंसिल जे आबादगारनि हुकूमत सिंध खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हिन मामले जो नोटिस वठी दानस्तर वाह जी पंपिंग स्कीम जा 15 लॻल मोटर हलाए दानस्तर वाह में दरिया जो पाणी छॾियो वञे।